निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जी सदारत हेठि बिजली जे ॻरनि बिलनि बाबति ॿीहर इजलास ॾियो आहे। इजलास में जुलाई जे ॻरनि बिलनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। बिजली जी क़ीमतुनि में घटिताई लाइ चइनी सूबनि जे निगरान वॾनि वज़ीरनि सां सलाह मशवरा कया वेंदा। बिजली के ॻरनि बिलनि ख़िलाफ़ शहरी मुसलसिल सरापा एहतजाज। हैदराबाद में बिजली के ॻरनि बिलनि ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुनरी में वापारियुनि ऐं शहरनि जे ॻरनि बिलनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त बिजली जा ॻरा बिल मोकिले आपघात ते मजबूर कयो पियो वञे। पीरन जी हवेली में ज़ियादती खां पोइ बेदर्दी सां क़त्ल थियल निंगरी फातिमा फरोल जे केस में अॻभराई। पीर असद अली शाह जी हवेली मां वधीक 5 ॼणा गिरफ़्तार। शौकत अली, वाजिद अली, मलूक गांगरे, अकरम अली, सजण ऐं महरदीन जी DNA जा नमूना हासिल। पीर फयाज़ हुसैन शाह, मुदस्सिर शाह ऐं एजाज़ काज़ी जी DNA जा नमूना वरिता विया। MQM ऐं जमायत इस्लामी जे वफ़दनि जी इलेक्शन कमीशन इख़्तियारनि सां मुलाक़ात। मुल्क में 90 ॾींहनि अंदरि आम चूंडूं कराइण बाबति सलाह मशवरा। पीपल्स पार्टी जो वफ़द बि सुभाणे इलेक्शन कमीशन जे इख़्तियारनि सां मुलाक़ात कंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट में PTI चेयरमैन जी सज़ा मुअतली जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी रही आहे। चूहड़ जो माली में इज्तमाही लजालत जो शिकार नारी नियाणी के जन्म ॾियण खां पोइ फौत। 19 वरनि जी सामाई निंगरी के जन्म ॾियण खां पोइ दमदणी हवाले कयो। वाक़े जो केस दाख़िल, हिकु जवाबदार गिरफ़्तार। न्यू सईदाबाद में 2 सगन भाइरनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो, ट्रैफ़िक मुअतिल। अॻवाणनि जो चवणु आहे त पुलिस शौकत अली ऐं महबूब काका खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस जवाबदारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रही आहे। नौजवान भाइरनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। खैरपुर मां अगवा थियल डॉटसन ड्राइवर बाज़ियाब न थी सघियो। अली जोणे जे वारसनि सां धाड़ेलनि जो फ़ोन ते राब्तो। 50 लख रुपया भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि भुंग न ॾियण ते मुग़वी खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी आहे। बडाणी वेझो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले बाद मुग़वी नींगर आदेश कुमार खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिबि ॻंढे जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि सां मुक़ाबले बाद नींगर आदेश कुमार खे बाज़ियाब करायो वियो आहे। कंदोकोट में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। ठुल रोड ते धरणो, ट्रैफ़िक मुअतिल। अॻवाणनि जो चवणु आहे त हथियारबंदनि फौर दौरान मज़ाहमत करण ते हिकु ॼणे खे ज़ख़्मी कयो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई न करे रही आहे। दड़े भरिसां गुम थियल नींगर जो सारियुनि जे फ़सुल मां लाश हथ। 15 वरनि जे असगर मक्सी जो लाश हथ अचण जे इलाइक़े में सोग। पुलिस जो चवणु आहे त नींगर जो मौत नांग कखण या वरी ज़हरीले फुहारे सबबु थियो आहे। खैरपुर नाथन शाह में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जी एहतजाजी रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त खैरपुर नाथन शाह में बदअमनी सबबु रोज़ानी फुरलट जा वाक़िया वधी रहिया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी चुकी आहे। ऐं अरशद नदीम वर्ल्ड एथलेटिक्स चैंपियनशिप जी तारीख़ में पाकिस्तान लाइ पहिरियों मेडल खटण में कामयाब। हुकूमत तरफ़ां अरशद नदीम लाइ 50 लख रुपयनि जे इनाम जो ऐलान।